अहम ख़बर आहे हैदराबाद में भिटाई नगर थाने की हद में मुबैना पुलिस मुकाबलो पंजाब सां ताल्लुक़ रखंदड़ एक जवाबदार मारिजी वियो, साथी फरार थी वियो। अलमदार चौक वट गश्त दौरान 5 शकी जवाबदारन के रोकण जो इशारो कयो वियो। जवाबदारन पुलिस ते फायरिंग करे ॾिनी त मथन जवाबी फायरिंग कई वई, जे सबब एक जवाबदार ज़ख्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे। संदसि 4 साथी फरार थी विया आहिनि। ज़ख्मी जवाबदार के सिविल अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में दम ॾेई ॾिनो। मारिजी वियल जवाबदार की सुञाणप रहीम यार खान वासी फरहान मकबूल नाले से थी है। अहम खबर शेयर करे रहा आहियूं। हैदराबाद में भिटाई नगर थाने की हद में मुबैना पुलिस मुकाबलो थो है। पंजाब से ताल्लुक़ रखंदड़ एक जवाबदार मारिजी वियो, संदसि साथी फरार थी विया आहिनि। अलमदार चौक वट गश्त दौरान 5 शकी जवाबदारन के रोकण जो इशारो कयो वियो। जवाबदारन पुलिस ते फायरिंग करे ॾिनी त मथन जवाबी फायरिंग कई वई। पुलिस पारां ॿुधायो वियो आहे त एक जवाबदार ज़ख्मी हालत में गिरफ्तार कयो वियो, संदसि 4 साथी फरार थी विया आहिनि। ज़ख्मी जवाबदार के अस्पताल नयो पियो वियो त रस्ते में ही दम ॾेई ॾिनो। मारिजी वियल जवाबदार की सुञाणप रहीम यार खान वासी फरहान मकबूल नाले से थी है। अहम खबर है हैदराबाद में भिटाई नगर थाने की हद में मुबैना पुलिस मुकाबलो पंजाब से ताल्लुक़ रखंदड़ एक जवाबदार मारिजी वियो, साथी फरार थी वियो। अलमदार चौक वट गश्त दौरान 5 शकी जवाबदारन के रोकण जो इशारो कयो वियो। पुलिस जो चवण है जवाबदारन पुलिस ते फायरिंग करे ॾिनी त मथन जवाबी फायरिंग कई वई।